अस्सलाम वालेकुम या अली मदद मां अमर फ़कीर सुबुह जाम शोर खां निकितो हुयुसि वञा पियो ॻोठे गड़ियासीन। हिन वक़्तु ख़ुदाबाद में बीठो आहियां। हीअ आहे ख़ुदाबाद जी मस्जिद। तारीख़ में हिन मस्जिद जी वॾी अहमियत आहे। कलोड़नि जे दौर जी मस्जिद ठहियलु आहे। हीअ रस्तो सेवण खां अचे पियो, वरी हे सेवण वञे पियो, पंहिंजो लाड़काणे वञे पियो। हीअ परियों रस्तो वञे थो लाड़काणे खां जाम शोरो सेवण। हीअ मस्जिद तारीख़ जी हिस्ट्री आहे, पूरी वॾी तारीख़ रखे थी। तक़रीबन सभिनी खे ख़बर हूंदी, सो अव्हांखे हिकिड़ो तारीफ़ कराइजे। हीअ सिंध में माज़ीअ में सिंध जो तख़्तगार रहियो आहे कलोड़नि जे दौर में, ख़ुदाबाद जी मस्जिद। सो मोकिलणी न आहे, हीअ मुंहिंजी गाॾी। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर ख़ुदाबाद मस्जिद, ज़िलो सेवण शरीफ़, ओ सॉरी ज़िलो दादुआ। ठीकु आहे। सो अला भाई मोकिलणी न आहे, ग़लती शलती माफ़ु कंदा कयो, हाणे में इंसान आहे, ग़लती थी वेंदी आहे। ख़ुदा हाफ़िज़।